अस्सलामुअलैकुम दोस्तों, असां हिकु तव्हांजे लाइ वॾी कम जी ख़बर खणी आया आहियूं। उहो कम जो ख़बर इहा आहे त पंजनि जो ग़दार ड्रामो जल्द खां जल्द अचण वारो आहे, जेको तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। ऐं इन पूरी वीडियो खे पूरी वॉच कंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। तो अचो त हीअ कहाणी ॿुधूं। तो उहो ड्रामो अचण वारो आहे, उन जो नालो आहे पंजनि जो ग़दार, जेको जल्द खां जल्द अचण वारो आहे। ऐं उन में आज़म मेंगल जी एंट्री थींदी ऐं उन में अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान बि ईंदो। ऐं ॿियो उन में ओठो बि ईंदो ऐं साईं निसार शाह बि उन में आहे। इनशाला हू ज़हर ज़िंदगी जो कट थी वेंदो, मतिलबु ज़हर ज़िंदगी सीज़न 2 हूंदो। तो इनशाला हुनजी पहिरीं तारीख़ रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। इनशाला ॿिए पहिरीं त मुंहिंजे सम्झ में अपलोड कयो वेंदो। अगरि अपलोड कयूं त मां तव्हांखे इन ड्रामे जे बारे में इतलाउ करे छॾींदुसि। उनजे करे मां चवां थो त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते न आहियो त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो, जीअं तव्हांखे हर नई ख़बर मिली सघे। तो हीउ ड्रामो भलो अथव, ज़हर ज़िंदगी जो इनशाला कट अथव। तव्हांखे ॾिसण वटां अहिड़ो मज़ो ॾींदो तव्हां ॾिसण उनखे न विसारींदव। मतिलबु ज़हर ज़िंदगी जो अदाकार आज़म मेंगल खे एतिरी शोहरत मिली आहे जो हू इन ड्रामे में आयो आहे। इन ड्रामे खे हाणे धूम मचाए छॾींदो, जीअं ज़हर ज़िंदगी में धूम मचाई। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻे पेश